नाज़रीन, अॻूणे निगरान वज़ीर आज़म गुलाम मुस्तफ़ा खान जतोई जे विछोड़े के 12 वरिया गुज़री विया आहिनि, जॾहिं त हू अॼु बि आवाम जी दिलनि ते राज करे थो। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अल्लाह रखियो अबड़ो। मुल्क जे नाले वारे बुज़ुर्ग सियासतदान ऐं अॻूणे निगरान वज़ीर आज़म ऐं नेशनल पीपल्स पार्टी जो बानी गुलाम मुस्तफ़ा खान जतोई जी 12वीं वरसी मल्हाई पई वञे। गुलाम मुस्तफ़ा खान जतोई अॻूणे वज़ीर आज़म पाकिस्तान शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो तमामु वेझो साथी रहियो, जंहिंखे संदसि वफ़ाक़ी वज़ीर सिंध जो वॾो वज़ीर पिणु बणायो वियो आहे। उन दौरान हिन बेशुमार रोड, रस्ता, अस्पतालूं ऐं ठारायूं ऐं तारीख़ी दादू मोरो पुल हिन जी कोशिशुनि सां वजूद में आई। सिंध में हलंदड़ MRD 83 ऐं 86 जी तहरीकुनि में अॻुवाणी कई ऐं अहम किरदारु अदा कयो, जंहिं करे संदसि वॾे पुट अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर गुलाम मुस्तफ़ा खान जतोई ते गोली ऑर्डर जारी थियो। हिन मुल्क जी मार्शल लॉ जी ख़ात्मे ऐं जमहूरियत जी बहालीअ लाइ लाजवाब जदोजहद कई ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां गॾिजी तहरीक बि हलाई। गुलाम मुस्तफ़ा खान जतोई जी शख़्सियत महान हुई, जंहिं करे अॼु बि माण्हुनि जी दिलि में ज़िंदा आहे। हिकिड़ी वॾी शख़्सियत हुई, हिकिड़ी कदावर शख़्सियत हुई पाकिस्तान जी सियासत में, बिलख़ुसूसन सिंध जी सियासत में। हुननि जी 12वीं वरसी में बि हुननि जी यादूं असां समेत पूरे इलाइक़े जे माण्हुनि जे दिलनि में वसी रहियूं आहिनि। हुननि जी सियासत जहिड़ी हुई उहा इंतकाम खां पाक सियासत हुई। अॼोकी सियासत इंतकाम वारी सियासत हली रही आहे सिंध समेत पूरे पाकिस्तान में। हुननि हमेशह जहिड़ी तरीक़े सां आवाम जी ख़िदमत कई, हिकिड़ो आवाम दोस्त, हिकिड़ो ग़रीब दोस्त लीडर हुआ। उन्हनि कॾहिं पंहिंजे मुखालिफ़ खां बि इहो न पुछियो जो हुननि जे दर ते हली आया त तव्हां कहिड़ी पार्टी जा आहियो, तव्हांजो तालुक़ु कंहिंसां आहे। हुननि जो हथ में जो हो, हुननि माण्हुनि जो कमु कयो। गुलाम मुस्तफ़ा खान सां मुंहिंजो जेको रिश्तो हो तमामु इज़त एतिराम वारो हुयो, तमामु माना नरम मिज़ाज, तमामु प्यार ॾियण वारो, तमामु जेको आहे इज़त ॾियण वारो ऐं सादे तबियत जो मालिक हो ऐं हक़ सच वारी ॻाल्हि करण जो शख़्सियत हो। ग़रीबनि जो, नंढड़नि वॾड़नि खे सभिनी खे प्यारु कंदो। हू पाण खे वॾो माण्हू कोन सम्झंदो, नंढे वॾे खे प्यार सां मिलंदो। ऐं जॾहिं हू चीफ मिनिस्टर आहे सिंध जा, त हिते ईंदा त असांजा जेके पोड़ा हुनखे छिकींदा। हिकिड़ो दफ़ो पघर हो हुनजो जेको आहे सो पहिरियां फाटी पियो ऐं हुनखे मतिलबु हू ॻाल्हाईंदा त फेंगूं हुनखे लॻंदियूं। त असां सां इहा छा आहे, चयो मुंहिंजा पंहिंजा आहिनि, हिननि जी का बि मतिलबु नंढे वॾे खे प्यारु कंदो, सभु ग़रीबनि जो हमदर्द हो। सफ़ा हिते मुलाज़िमनि सां, हुननि सां सभिनी सां प्यारु मोहबत सां हलंदो। ऐं मतिलबु अलाह जी महिरबानी सां हींअर जेके आहिनि माण्हू 50-50 गाॾ था करनि, उहो अकेलो ड्राइवर ई पाण हलंदा, ग़रीबनि जो सभिनी जो वधि में वधि ख़्यालु रखंदा। हाणे जेकी वॾी अज़ीम शख़्सियत जंहिंखे ग्रेट लीडर चइजे पाकिस्तानी पार्लियामेंट में, उहो रईस गुलाम मुस्तफ़ा खान जतोई साहिबु जन हुआ। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जा तमामु वेझा नियरेस्ट ऐं डियरेस्ट दोस्त बि हुया ऐं पॉलिटिशियन बि हुया। जीअं मुमताज़ भुट्टो हुयो, हाकिम अली ज़रदारी साहिबु हुयो, उन में रईस गुलाम मुस्तफ़ा जतोई साहिबु जन बि हुया। लाबी ठाहिण में, माण्हू हमदर्द वधाइण में, पॉलिटिशियन खे पाण ॾेखारण ॾे साईं खे वॾो ॾांहुं हो ऐं कूल माइंड थी करे साईं हलंदो हुयो ऐं कूल माइंड में इलाही पंहिंजा हमदर्द पैदा करे वेंदो हो। ऐं पार्लियामेंट में वाहिद माण्हू हुया मीर हज़ार ख़ान बिजारी लाइ ऐं गुलाम मुस्तफ़ा खान जतोई साहिबु मशहूरु आहे त पार्लियामेंट जे अंदरि तयारी करे ॻाल्हाईंदा हुआ ऐं अवाम जे मसइले ते दिलो जान सां ॻाल्हाईंदा हुआ। गुलाम मुस्तफ़ा जतोई जो जेके तव्हां तरक़ियाती ॻाल्हियूं कुझु इज़हार कयो आहे, हुनजे तरक़ियाती कमनि जो का बि ॻणप कोन करे सघंदासीं, छाकाणि जो हू जॾहिं बि पावर में आयो, चीफ मिनिस्टर जो दौरु हुजेसि, प्राइम मिनिस्टर जो दौरु हुजेसि या मिनिस्ट्री जो दौरु हुजेसि, त हिन सॼे इलाइक़े जी नवाब शाह, छाकाणि जो नौशहरो त 88 खां पोइ वजूद में आयो, उन खां अॻु में नवाब शाह डिस्ट्रिक्ट हुयो, कॾियारे ताईं, आलाड़ी ताईं। हुन पूरे नवाब शाह डिस्ट्रिक्ट जी ख़िदमत प्रायोरिटी ते कई।